पीरोमिल भरसां ज़िले सांगड़ जो मशहूर औलिया हज़रत भरम भरी शेर जो मेलो बाक़ायदा शुरू थी वियो आहे। मेले जी तक़रीबूं दरगाह जे गादी नशीन फ़कीर सदाम हुसैन जोड़े जो ऐं फ़कीर ग़ुलाम हुसैन जोड़े जो दरगाह भरम भरी शेर जी मज़ार ते क़ुरान ख़वानी बाद गुलन चादर चाढ़े कयो वियो। जॾहिं त मेले में वॾे तइदाद में दुकानदारी लगाई वई आहे, जंहिं में कशमिश, पकी मिठाई, माजू, खीर, पड़ा पकल, मच्छी जा दुकान, मनियारी जा दुकान, माल जी शौक़ीन जे लाइ माल जे सिंगार जा दुकान, ॿारनि तोड़े वॾनि जी नफ़री लाइ झोला, सर्कस, चिड़ियाघर, मामा लालू मवाली मजू शो पिण मेले में हलंदड़ आहे। जॾहिं त मेले में सिंध जी मशहूर शख़्सियत वॾेरो मोहम्मद खान जोड़े जो, शाहजहान जोड़े जो, सलाम खान ज़रदारी, ज़ामिन अली ज़रदारी, बशारत ज़रदारी, फ़कीर अली हैदर सदराणी, फराज़ अहमद राॾड़ वॾेरो, ग़ुलाम रसूल वसाण वॾेरो, फ़कीर मौला बख्श वसाण, खेर मोहम्मद राॾड़, ठाकुर नईम खान, क़ाइम खानी, मोहम्मद लाइक चांडियो ऐं ॿियनि नाले वारे शौक़ीननि जा घोड़ा मैदान में लथल आहिनि। मेले में 4 ॾींहं मलाखड़ो पिण थींदो, जंहिं में सिंध ऐं पंजाब जा नाले वारा रस्तम मल्हा मेज़बान शिरकत कंदा।